अस्सलाम वालेकुम दोस्त, असां हींअर मौजूदु हुआसीं पंहिंजी बनी आहे सौटनि जी आहे, कुझु पंहिंजी बि आहे। पर ज़मींदारनि जो मुआशी क़तल असां हींअर न पर काफ़ी सालनि खां ॾिसंदा अचूं। ज़मींदारनि खे जेको मुआशी तौरु क़तल करणु उहो हिकु तरफ़ न आहे। हालांकि ज़मींदारनि खे हिकु तरफ़नि खां को नुक़सानु ॾिनो वञे जंहिंखे हू बर्दाश्त करे सघनि। अगरि तव्हां फसलनि जो रेट ॾिसंदो उन हिसाब सां रेट उहो नथो मिले ज़मींदारनि खे, पाणी उहो नथो मिले ज़मींदारनि खे, खाद उहो रेट ते सस्तो नथो मिले ज़मींदारनि खे, तेल महांगो हुजण जे करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त खेड़ी आहे ऐं ॿिया जेके अख़राजात आहिनि उहे बि महांगाई ते आहिनि। जीअं हारी बीहे थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ज़रूरत वारियूं शयूं जीअं खाधो पीते जो सामान आहे, राशन आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हू वक़्त जे हिसाब सां त हू बि महांगो पवे थो। उहो बि चओ ज़मींदार खे हारी खे संभालणो पवे थो। हाणे हारी ऐं ज़मींदार ॿई, तोखे ख़बर आहे सभ खां वधीक जेका असांजे मुल्क जो हिसो जेको ज़राइत जो हूंदो आहे सूबे सिंध जो, पर ज़राइत में नंढनि ज़मींदारनि जो हर तरफ़ खां हुननि जो मुआशी क़तल कयो वञे पियो। हाणे हिन टाइम ते फुटी आहे जेका 6,000 साढा 6,000 रुपया रेट हले पियो। हाणे इहो फुटी जो छो 6,500 पोइ साल असां नोट कयो पए, फुटी लहण खां पहिरीं अञा फुटी अक्सरियत में न लथी हुई त फुटी जो रेट 8,000 9,000 10,000। फुटी मार्केट में अचणु शुरू थी, फुटी 5,500 6,000 7,000 ते ब्रेक हणी वई, 6.5 खां 7 ताईं। अच्छा, उन खां पोइ जॾहिं फुटी जो लहणु डाउन थी वियो, फुटी अक्सरियत में लहणु बंदि थी वई त फुटी जो रेट 9 साढा 9 10,000। माना जॾहिं हारी खे ज़मींदार खे फ़ाइदे जो वक़्तु ईंदो आहे उन टाइम ते इहे साॻी फैक्ट्रियूं मालिकनि जेके अॻे करोड़पति अरबपति आहिनि उहे हेठिएं तबिके खे कंहिं सूरत में बि सुधारण जे लाइ का सोच नथा रखनि। हाणे भाण 15,000 रुपया 7,000 रुपया 4,000 साढा 4,000 रुपया बोरी लॻी पई आहे, खेड़ी लॻी पई आहे ऐं फसल जो रेट आहे कोन। हाणे ज़मींदार हारी वञनि कहिड़े पासे? हू हिकिड़ा त ठीकु आहे, तव्हां अगरि फसलनि जो रेट घटि ॾियो था त घटि में घटि खाद जो रेट आहे, दवा जो जेको रेट आहे घटि में घटि उनखे त डाउन हुजणु खपे। नंढनि ज़मींदारनि जे लाइ कहिड़ी फैसिलिटी सिंध गवर्नमेंट ॾिए थी, कहिड़ी फैसिलिटी ॾिए थी? मूंखे नथो लॻे त नंढनि आबादगारनि जे लाइ को फैसिलिटी करे। पाणी जे लाइ हज़ारे ज़मींदार जेके रोडनि ते एहतजाज कनि था, ज़लील थियनि था। हालांकि वॾनि ज़मींदारनि जा त वाहन मां वाटर बि पंहिंजा, शाखूं बि पंहिंजूं, उन्हनि जा वाटर पंहिंजा, पाणी ओज ते हले पियो, उन्हनि खे को परवाह कोन्हे। हज़ार एकड़ उन्हनि जूं बनियूं आबाद आहिनि। पर नंढा ज़मींदार जेके वीचारा 5 एकड़ 10 एकड़ 15 एकड़ बनी जेके पोखनि था, उहो त गुज़ारे लाइक़ु पोखनि था, को अमीर थियण लाइ कोन था पोखनि, पर हुननि जो गुज़ारो बि इज़त सां करणु कोन था ॾियनि। हालांकि सिंध गवर्नमेंट खे इन पॉलिसी खे सोचणु खपे, नोटिस वठणु खपे। हिन टाइम ते ज़राइत खातो किथे आहे, सिंध गवर्नमेंट किथे आहे, हुनजो गुड गवर्नेंस कोन थी लॻे जेको ज़मींदारनि खे ऐं नंढनि हारी तबिके खे एतिरे लेवल ते परेशान कयो वञे पियो। बहरहाल फुटी जे रेट खे आउं चवां थो त बहितर 8 खां 9,000 हुजणु खपे, 10,000, छो त खाद महांगी आहे, खेड़ियूं महांगियूं आहिनि, ॿियूं ज़रूरत वारियूं शयूं आहिनि जेके उहे तमामु महांगियूं आहिनि। ज़मींदार ॾींहों ॾींहुं परेशान थिए थो। ज़राइत ॾांहुं जेको ज़मींदारनि जो हालांकि हारियुनि जो तवजो ई ख़तमु थी वियो आहे हिकिड़ो मजबूरी ख़ातिर। हिन टाइम ते उहो दौरु लॻो पियो आहे। असां तारीख़ पढ़ूं था त जॾहिं वॾनि बादशाहनि जा क़िला ठहंदा हुआ, बंगला जॾहिं वॾा ठहंदा हुआ, सिर्फ़ु उते जा मज़ूर हिकु वक़्त जी मानी ते कमाईंदा हुआ। उहा सूरत हाल लॻे थो त हाणे हिन तरफ़ ज़मीन हारियुनि न वञे पई, जेको सिर्फ़ु 2 मण अटे ते पिया कमाइनि, छो त ॿियो पैसो उन्हनि खे बचे कोन थो। सिर्फ़ु सिर्फ़ु पेट जे गुज़र सफ़र लाइ कनि पिया। बहरहाल आउं चवां थो सिंध हुकूमत खे त इन मामले जो नोटिस वठे, फैक्ट्री मालिकनि खां इन फुटी जो रेट ऐं खाद जे मामले में महिरबानी करे नोटिस वठी नज़रसानी ज़रूरु करे।